वफाकी घरू वज़ीर राणा सनाउल्ला जा ज़मानत न थियण जोगा, गिरफ़्तारी वारंट जारी। वारंट ते अवल दरामद कराइण लाइ एंटी करप्शन पंजाब जा अमलदार इस्लामाबाद जे कोसा थाणे पहुची विया। पुलिस जो मौक़िफ़ आहे त राणा सनाउल्ला संदन थाणे जी हद में नथो रहे, तंहिं करे खेसि गिरफ़्तार नथो करे सघिजे। रावलपिंडी जी स्पेशल जुडिशियल मैजिस्ट्रेट 2019 में दाख़िल कयल केस में वारंट जारी कया। एंटी करप्शन जे तर्जुमान मूजिब फ्रॉड जे केस में पेश न थियण ते राणा सनाउल्ला जा गिरफ़्तारी वारंट जारी थिया आहिनि। इमरान नियाजी जो आप बात करते थे कि ये पीएमएलएन और पीपल्स पार्टी ये दलाली करती है, इन्होंने छांगा मांगा लगाया, इन्होंने फलां किया। आज तो आप खुद कह रहे हैं अपनी जुबान से कि मैंने 5 वोट खरीदे हैं। तोशा खाना के जो तोहफे थे हीरों के और जवाहरात के बेच के जेब में डालिए। किससे आपने ये हीरे जवाहरात लिए और आपने वो वोट खरीदे? ये कौम को बता दें जरा। कौम ये जानना चाहती है आपसे कि पैसे कहाँ से लिए। आज वजीर आजम हाउस में कोई दुनिया का कोई आता है लीडर, वो 100 बार सोचेगा कि वो आके वजीर आजम हाउस में कोई गुफ्तगू कर सकता है जो कि लीक ना हो जाए। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो आहे त इमरान ख़ान जी समूरी प्रोपेगंडा ऐं कूड़ साम्हूं अची वियो। इमरान ख़ान क़ौम ख़िलाफ़ जेका साज़िश कई उन जी ऑडियो मंज़र ते अची चुकी आहे। वॾियूं वॾियूं फ़तवाऊं ॾींदड़ पाण ज़मीर ख़रीद कंदो रहियो आहे। क़ौम ॼाणणु चाहे थी त किथे धाड़ो हणी पैसा ज़मीर ख़रीद करण ते लॻाया विया। जेके वोट ख़रीद कया उन्हनि लाइ पैसा किथां आया? लाहौर जी इंसाफ़ अदालत ॿाहिरां ॻाल्हाईंदे वज़ीर आज़म चयो त इमरान ख़ान मरियम नवाज़ खे एनआरओ मिलण जी ॻाल्हि करे रहियो आहे। नवाज़ शरीफ़ मरियम नवाज़ केसिस खे मुंहुं ॾिनो पर कॾहिं एनआरओ न घुरियो। मरियम नवाज़ खे मेरिट जे बुनियाद ते बरियत मिली। इमरान ख़ान ॿुधाए त अलीमा ख़ान ऐं फराह गोगी खे जेका क्लीन चिट मिली उहो एनआरओ न हो। हेलीकॉप्टर केस, मालम जबा ऐं बिलियन ट्री केस बंदि थिया। छा इहो एनआरओ न हो? आऊं साबित करे चुको आहियां त इमरान ख़ान सभ खां वॾो कूड़ो आहे। मरियम नवाज साहिबा ने अपना मुकदमा जो मेरिट पे लड़ा, इस्लामाबाद हाई कोर्ट ने उनको बरियत दी। मोहतरमा अलीमा खान को इमरान नियाजी जब नए नए वजीर आजम बने थे या बनवाए गए थे, जुर्लू और फ्रॉड के साथ एफबीआर ने जो उनको मिस डिक्लेरेशन जो उनके असासे दुबई में और अमेरिका में छुपाए हुए थे, वो एनआरओ मैंने तो नहीं दिलवाया था उनको। फराह गोगी को पंजाब की एंटी करप्शन ने जो क्लीन चिट दी है वो एनआरओ मैंने तो नहीं दिलवाया उनको। 3 दिन पहले अदालत आलिया लाहौर हाई कोर्ट ने एक इमरान नियाजी के एक हलीफ को एक ही दिन में क्लीन चिट दे दी, तो वो एनआरओ मैंने तो नहीं दिलवाया उनको। बिलियन ट्री बीआरटी पेशावर में साबित हो चुका है अरबों रुपए की करप्शन हुई। वो स्टे ऑर्डर जो मिले या केस नहीं चला, वो एनआरओ किसने दिलवाया? वो इमरान खान नियाजी का दौर था। The message is clear. The armed forces, with the support of our citizens, will never allow any country, group or force to politically or economically destabilize Pakistan. Pakistan is a peace-loving country. We are trying our best to break the political logjam which has denied the countries of South Asia to move forward and resolve all regional and bilateral issues in a peaceful and dignified manner. Our desire for peace must not be construed as our weakness. No one should make any mistake about our collective resolve to defend our core interest and every inch of our motherland. Don't get distracted by fake news and political wrangling in the country. Always remain alert and prepared to respond to and defeat all intrigues and conspiracies hatched against our country with iron fist. आर्मी चीफ चरकम जावेद बाजवा चयो आहे त पाकिस्तान खे सियासी ऐं मुआशी तौर गैर मुस्तहकम करण जी इजाज़त कंहिंखे न ॾींदासीं। कंहिं बि फेक न्यूज़ ऐं उन जी प्रोपेगंडा ते ध्यानु न ॾिनो वञे। पाकिस्तान जी सालमियत ऐं ख़ुदमुख्तियारीअ खे कोसो वाह लॻण न ॾींदासीं। पाक फ़ौज पंहिंजी धरतीअ जे दिफ़ा लाइ हर वक़्तु तयार आहे। पाकिस्तान मिलिट्री अकेडमी काकोल में 146 पीएमए पासिंग आउट परेड खे ख़िताब कंदे आर्मी चीफ चयो त मुल्क खे कमज़ोर करण जी इजाज़त कंहिंखे बि न ॾींदासीं। पाक फ़ौज दहशतगर्दी मां छुटकारो ॾियारण लाइ वॾियूं कुर्बानियूं ॾिनियूं। पास आउट थींदड़नि खे बि मुल्क लाइ कुर्बानियूं ॾियणियूं पवंदियूं।
दिफ़ा जे वज़ीर ख़्वाजा आसिफ़ चयो आहे त इमरान ख़ान मिंथू करे सदर अलवी खे आर्मी चीफ न मोकिलियो, पर उन्हनि न्यूट्रल रहण जो ऐलान कयो आहे। फ़ौज जे न्यूट्रल रहण सां हिननि खे वॾी तकलीफ़ आहे। सियालकोट में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे ख़्वाजा आसिफ़ चयो त मुल्क जा करप्ट तरीन माण्हू इमरान ख़ान सां गॾु आहिनि। केपी में नेब बंदि कयो, ईंदड़ ॾींहनि में हिननि खे मुंहुं लिकाइण जी बि जाइ न मिलंदी। राणा सनावला जी गिरफ़्तारी जा वारंट जारी कया विया। असांखे पंजाब हुकूमत मां को बि डपु नाहे। पीटीआई अॻवान शाह महमूद कुरैशी चयो आहे त लॉन्ग मार्च जो ऐलान कंहिं बि वक़्तु थी सघे थो। तारीख़ जी ख़बर रुगो इमरान ख़ान खे आहे। मुल्तान में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे शाह महमूद कुरैशी चयो त मुख़ालिफ़नि हमेशा गैर ज़िम्मेवारी जो मुज़ाहिरो कयो। उमीद आहे त वफ़ाक़ी हुकूमत हेल्थ कार्ड ते तंग नज़री न कंदी। हुकूमत जूं ॼंगूं ॾकी रहियूं आहिनि। हुक्मरान असेंबलियुनि जो मुदो 1 साल वधाइण जी ॻाल्हि कनि था। बिलावल जी मार्च में रेंट ते माण्हू आया। नवाज़ शरीफ खे त घणो अॻु ई वापसि अचणु घुरिजे हा। लाहौर जी स्पेशल सेंट्रल कोर्ट में मनी लॉन्ड्रिंग केस जी ॿुधणी दौरान वज़ीर आज़म शहबाज शरीफ पेश। हमज़ा शहबाज जेल में तकलीफ़ सबब अदालत में पेश न थी सघियो। वज़ीर आज़म जे बरियत जी दरख़्वास्त ते शहबाज शरीफ जे वकील अमजद परवेज़ दलील ॾींदे चयो त करप्शन में आई किक बैग्स अलिफ लैला जी कहाणी खां सवाइ कुझु बि न आहिनि। एफआईए बि चालान में 9 अरब रुपयनि जो इल्ज़ाम ख़तम करे छॾियो। ॿुधायो वियो आहे त इन्हनि अकाउंट्स जो वास्तो सलमान शहबाज या शरीफ ग्रुप सां न पर मुश्ताक चीनी सां आहे। जो मुखालिफ हवा के चलते हैं, पैर अपने दबा के चलते हैं, इन मुजाहिदों की ये आदत है, सर हमेशा उठा के चलते हैं। काकोल में 146 पीएमए लॉन्ग कोर्स जे पासिंग आउट परेड। आर्मी चीफ जनरल जावेद बाजवा ख़ासि महिमान तौर शिरकत कई ऐं परेड जो मुआयनो बि कयो। पास आउट थींदड़नि में 65 इंक्रीडिएट कोर्स जा कैडेट्स ऐं 20 लेडी कोर्स में 5 बेसिक मिलिट्री कोर्स जा कैडेट्स बि शामिल। 24 टेक्निकल ग्रेजुएट कोर्स जे कैडेट्स बि पास आउट कयो। बहितरीन कारकर्दगी ते पीएमए लॉन्ग कोर्स जे कैडेट्स खे एज़ाज़ी तलवार ऐं पितल जा तमग़ा ॾिना विया। सिंध में कमिश्नर्स ऐं डीसीस जे अदम दिलचस्पीअ सबब 2,25,000 एकड़ ज़मीन जी ग़लत एंट्रीज़ वारो मामिलो सर्दखाने हवाले। ज़रियनि मूजिब 23 डिसंबर 2021 ते रेवन्यू खाते जे वज़ीर जी सदारत हेठि इजलास में डीसीस खे हिदायतूं जारी कयूं वयूं हुयूं त 3 महीननि अंदरि ब्लॉक थियल एंट्रीज़ बाबति कमिश्नर खे रिपोर्टूं उमाड़ियूं वञनि। मामले खे 10 महीना गुज़री विया पर डीसीस 2,25,000 शकी एंट्रीज़ मां सिर्फ़ 356 केसिस मोकिलिया। रेवन्यू जे आला इख़्तियारनि पारां मामलो वॾे वज़ीर आॾो रखण जो फ़ैसिलो। सिंध में बरसातुनि ऐं बोर सबब हड़ विञाईंदड़ मुतासिरनि लाइ बीमारियुनि हाञा करे छॾिया। अॼु वधीक 7 हयातियूं ज़ाया। अस्पतालूं गैस्ट्रो ऐं मलेरिया जे मरीज़नि सां सथिजी वयूं। संचे ॻोठ वॾा गांइचा में बारड़ी, सुभान, गैचो ऐं लुबना लाखो मलेरिया विखे फौत। मेहड़ भरिसां बि ॻोठ में तौफ़ीक़ चांडियो मलेरिया विखे फौत थी वियो। मेहड़ भरिसां बोध मुतासिर नारी फसाना चांडियो ऐं जोही वेझो ॻोठाणो यूसुफुल मलेरिया विखे फौत। खैरपुर जे ॻोठ रबन में नौजवान गुलाब कांधड़ो हयात विञाए वेठो।